सोभतिर वेझो मड लिंक रोड ते सिद्दीक मेमण जे घर जी चौधारी पनाह लाइ ॾिनल लोढ़े खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि घर जे स्टोर रूम ऐं माल जे वाड़े तरफ़ वधी वई, जंहिं सबबि खटूं हंध ऐं कलर जूं भरियल बोरियूं सड़ी रख थी वयूं। ॻोठाणनि अहिड़ो इतलाउ सोभोतिरो टाउन जे फायर ब्रिगेड जे ड्राइवर नज़ीर चन्ने खे ॾिनो त हिन मुतासिरनि खे चयो त टाउन ऑफिसर सोभोतिरो तेल बंदि करे छॾियो आहे। अव्हां सोभोतिरो अची तेल भराए ॾींदा त पोइ मां अव्हां सां गॾु बाहि विसाइण लाइ हलंदुसि। जॾहिं त मुतासिर सोभोतिरो खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते रोड तां मुतासिर सोभोतिरो पहुची फायर ब्रिगेड में 2000 जो तेल भराए वई। तेसिताईं ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल कयो ऐं 2 लख जो नुक़सानु थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।